हक़ ऐं सच जे रस्ते ते वेठा आहियूं, साहिब चढ़ी वेंदासीं पर पंहिंजे रस्ते तां कोन। तो इस किस्म की जो सूरत हाल है इस मुल्क में है, तो ऐसा बेहतर है भाई कि सिंध को डिक्लेयर कर दिया जाए कि जी यहाँ पर पीपल्स पार्टी की बादशाहत कायम हो चुकी है और जमहूरियत ममूरियत यहाँ पर अब कुछ नहीं है। ये सारा नाटक जो है ना वो बंद कर दिया जाए। सिंध की रवादारी पूरी कर दी गई है। सिंध के रस्म, इसकी रवाज, सिंध की ट्रेडिशन का बेड़ा गर्क कर दिया गया। किसी की सरकारी चीज़ें तो माशाल्लाह सारी उनकी मिल्कियत है क्योंकि बादशाहत है। अब प्राइवेट लोगों की ज़मीनों पर कब्जे हो रहे हैं। यहाँ छो तो बादशाहत कायम थी चुकी है, कुछ बि करे सघनि था, पोइ ॿी पूरी FIR करे सघनि था, पर इहो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हूंदो। हाई कोर्ट जा वॾा वाज़े ऑर्डर आहिनि त मुंहिंजे ख़िलाफ़ का बि FIR अगरि लॉन्च करणी आहे त पहिरियां हाई कोर्ट वञिणो आहे, उन्हनि खां परमिशन वठणी आहे, पोइ FIR जेका आहे उहा लॉन्च करणी आहे। गिरफ़्तार करिणो असां त गिरफ़्तारी खां आऊं ॾियण वारो कोन आहियां बाबा। हक़ ऐं सच जे रस्ते ते वेठा आहियूं, साहिब चढ़ी वेंदासीं पर पंहिंजे रस्ते तां कोन।